मर्दंगी में घटो वरी अमजद पहुंची वियो आहे। शैतान के भी मारे नालो वते से अची वियो। अरे वाह वाह वाह, हिते त कंबर शहर जा सब शरीफ कट्ठे थिया आहिनि। छा त ॻाल्हि आहे। अड़े सिकंदर तूं बि लॻे थो मूंखे ॾिसी तव्हांखे ख़ुशी कोन थी आहे। अहिड़ी त का ॻाल्हि बि न आहे, मूंखे ॾिसी ख़ुशि थियो। असां बि त तव्हां ई जहिड़ा आहियूं न। अचो अचो, मुंहिंजो नालो आहे नज़रू ऐं नज़रूअ जी नज़र खां बचिजो। अचो हिन सां मिलो, इहा आहे फ़ौजी। अड़े हिनखे केरु नथो सुञाणे। ही त 10 लखनि जो इनामी फ़ौजी आहे। ही त मुमताज़ मौलाई खां बि वधीक मशहूरु आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हुन जा पोस्टर स्टूडियो में लॻंदा आहिनि ऐं हिन जा थाणे में। तू मुझी तारीफ तो करी या बेइज्जती? अड़े मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो मां तुंहिंजी तारीफ़ कयां। इन जो मतलब त तू असांखे धमकियूं ॾियणो आहे। शायद तव्हां मुंहिंजी हिस्ट्री नाहे पढ़ी। मां धमकी न ॾींदो, मां सिधी गोली हणंदो आहियां। तू असांजे बंगले ते अची ऐं असांखे मारे हलियो वेंदे? मां मारण लाइ त मां तव्हांखे काथे बि मारे सघां थो, पर अमजद खान हिकिड़ो मौक़ो ज़रूरु ॾींदो आहे। तव्हांखे मौक़ो ॾियूं थो वञा।